टेक्नोलॉजी ऐं साइंस जे दौर में सोशल मीडिया ऐं एंड्रॉइड डिवाइसिस जे घेड़े हेठि आयल शागिर्दनि ऐं नौजवान नसल खे किताबनि ॾांहुं लाड़ण ऐं किताबनि जी अहमियत खे उजागर करण लाइ तालीमी हवाले सां इंतहाई पुठिते पयल ज़िले जैकबाबाद जे ज़िले हेडक्वार्टर में अवामी बुक हाउस जैकबाबाद पारां मोहम्मद मूसा चांडियो ऐं शकीब नवाज़ नूनारी जी मेज़बानी हेठि DC चौक ते 3 ॾिहाड़नि जो शहीद अल्लाह बख़्श किताबी मेलो लॻायो वियो। किताबी मेले ते ईंदड़ शहरनि जो चवणु हो त जैकबाबाद में अहिड़े क़िस्म जी सरगर्मियुनि जी इंतहाई खोट आहे। असांखे ख़ुशी थी आहे त जैकबाबाद में अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं थियणु शुरू थियूं आहिनि। हीउ जेको मेलो लॻायो आहे दोस्तनि तमामु सुठी कोशिशि कई आहे अवामी बुक हाउस वारनि ऐं इहा दोस्त जस लहणा ऐं हिन किताबी मेले जे लॻण खां पोइ जेको नौजवाननि खे हिते किताब मिलिया आहिनि या माण्हुनि खे जेको मवाद मिलियो आहे, मां सम्झा थो हिन किताब जे मवादनि खां पोइ ही दोस्तनि जी सोच में वॾी तब्दीली ईंदी। हिते जैकबाबाद जे अंदरि अहिड़े क़िस्म जो असां वटि को बि किताब घर बि न हो ऐं न अॻु अहिड़े क़िस्म जा मेला लॻंदा। मां इन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हीउ मुसलसल जेको हिननि अमल कयो आहे इनखे कंटिन्यू करनि, इनखे जारी रखनि त जीअं असांजी जेकी नौजवान नसल आहे, जेके नवां नवां किताब अचनि था या जेकी नयूं शयूं अचनि थियूं उहा पढ़ंदा रहनि त जीअं उहो पढ़ंदा त उन्हनि जे मुस्तक़बिल में असांजी क़ौम खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। तमामु बहितरीनु ऐं भली ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरूनी इलाइक़नि में किताबी मेला लॻनि था। वरी ख़ुशी थी त जैकबाबाद जहिड़े शहर में शऊर पखिड़ण जे लाइ मेलो लॻायो वियो आहे ऐं चवणु मां इहो चाहींदुसि त सिंध जे ऐं जैकबाबाद जे नौजवाननि खे अॻिते वधी करे हितां जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा किताब ख़रीद करणु घुरिजनि, जीअं हिननि जो बि दिलचस्पी वधे ऐं नौजवाननि में शऊर आणण जे लाइ किताब ज़रूरी आहे तमामु। किताबी मेले में जैकबाबाद समेत भरपासे जे इलाक़नि मां माण्हुनि पहुची किताब ख़रीद कया ऐं किताबी मेले वारे अमल खे साराहियो। मेलो लॻाईंदड़ इंतिज़ामिया जो चवणु हो त माण्हुनि खे किताबनि जी हथी वठराइण ऐं शागिर्दनि में पढ़ण वारे शौक़ खे उजागर करण लाइ किताबी मेलो लॻायो वियो आहे। अदा ही मेलो लगाइण जो मक़सदु इहो हुते जैकबाबाद में जेका असांजी नौजवान नसल आहे उनमें शऊर बेदार करणु आहे ऐं हितां जेके आहिनि जेको सोशल मीडिया जो दौरु आहे उन दौरु जेको आहे हिन किताबनि ते उहो हावी थी वियो आहे। फेसबुक, व्हाट्सएप, मोबाइल घणो यूज़ कनि था नौजवान नसलनि जे लाइ किताबी मेलो असां लॻायोसीं जीअं उहे किताबनि ॾांहुं मोट खाइनि, अचनि ॾिसनि किताब पढ़नि। इन जे करे असां हिन ते डिस्काउंट बि हिकिड़ो रखियो आहे ऐं आईंदा बि असां अहिड़े क़िस्म जा मेला लॻाईंदा रहंदासीं। इहे असांजो 3 ॾींहंनि जो किताबी मेलो जेको आहे किताब मज़ीद थियो शहीद अल्लाह बख़्श उमिरो किताबी मेले जे नाले सां असां हीउ किताबी मेलो लॻायो आहे। इन खां पोइ बि असां हर महीने कोशिशि कंदासीं 1 या 2 ॾींहंनि जो अहिड़ो किताबी मेलो हिते जैकबाबाद शहर में लॻायूं, पसकीरताई में लॻायूं, ठुल में, गढ़ीखेर में, गंदकोट में, कश्मीर में, उनमें बि लॻायूं। असांजो मोटिव इहो आहे, मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे किताब ॾे राग़िब कयूं, उन्हनि खे वापसी कयूं किताबनि ॾे जीअं किताब सां मोहबत कनि। न रुगो जैकबाबाद पर सिंध जे हर शहर में अहिड़ा किताबी मेला लॻाए शऊर पखेड़ण जी ज़रूरत आहे। कैमरामैन सलीम असलम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।